ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा सवंता मिठे मिठे बच्चे बाबा पेरो पेरो शादीन पंहिंजे पाण खे आत्मा समझो निराकार परमपिता परमात्मा जी याद में वियो। मां आत्मा परमात्मा बाप जेको ब्रह्मातन द्वारा ॿुधायो अथई उहो हिन कन द्वारा ॿुधां थी। मुझ आत्मा के बाबा रोज रोज नई नई समझानी ॾींदा आहिनि। अॼु परमात्मा बाप टीचर ठही करे मूंखे चए थो कि बच्चे सच्चे दिल से साहिब राजी हूंदो आहे न, त दिल के में हूंदो आहे आत्मा में। त सच्चे साहिब की यादि करो त तव्हांखे सुख मिले। यादि माना अंदर बाप खे यादि करणु। जप साहिब खे चइबो आहे न। हाणे जप जो अर्थ इहो न आहे कि मुख सां ई कुझु चईंदा रहो, न। जप जो मतिलबु आहे कि हुन जी यादि में रहंदे रहंदे सुख मिले। हुन जी यादि में रहंदे पाण हर कर्म करो, सॼो ॾींहुं हुन जी यादि में पाण कर्म करो ऐं आत्मा खे सुख मिले। ॿियनि खे बि तव्हां इहे ॿुधाए सघंदा आहियो कि जप साहिब जो मतिलबु आहे मुख सां जपणु न, परंतु परमात्मा बाप जी यादि में रही करे हर कर्म करणु और सुख जी महसूस था करनि। कंहिंखे बि सम्झाइण त ॾाढो सहज आहे न। जीअं सती पतिव्रता स्त्री सिवाय पति जे ॿिए कंहिंसां बि प्यार न रखंदी आहे, उहे ई हाणे आत्मा खे पंहिंजो पारलौकिक बेहद जो बाप मिलियो आहे, त सच्ची दिलि सां हुनखे यादि करिणो आहे। जीअं आशिक माशूक जो प्यार हूंदो आहे न, उहो त नाम रूप में मरदा आहिनि, विकारनि जी हुननि में कोई ॻाल्हि न हूंदी अथनि। आशिक माशूक खे, माशूक आशिक खे यादि कंदो रहंदो आहे, बसि ॿियो कंहिंमें बुद्धि न हूंदी अथसि। पर धंधो दौरी बि कंदा आहिनि, परंतु दिलि में हिकु ई हूंदो अथनि, उहो पवित्र यादि हूंदी आहे। शरीर ऐं बुद्धि अपवित्र न हूंदो आहे। हुननि जो गायन आहे न, परंतु अहिड़ा ॾाढा थोरा हूंदा आहिनि। हिन ज्ञान में बि सच्चा आशिक परमात्मा जा थोरा सा आहिनि, छो जी दुनियावी ॻाल्हियुनि में फसियल आहिनि न। बल बाबा खे पहचानंदा बि आहिनि त बि ॿाहिरां जी ॻाल्हियुनि में फसी वेंदा आहिनि। बाप सां उहो पूरो पूरो लव खपे, बाप जे मथां पूरो पूरो निश्चय खपे, तॾहिं त उहो आशिक माशूक जो प्यार जीअं रहंदो न, तॾहिं त सच्ची दिलि से साहिब बि राज़ी थींदो। हाणे बाबा चवनि था कि कंहिंजे बि नाम रूप में न फसणो आहे पाण खे। सभिनि खां वॾो नुक़सानु थींदो आहे जॾहिं पाण कंहिंजे बि नाम या रूप में फसी वेंदा आहियूं। हिन करे बाबा चवंदा आहिनि पंहिंजे पाण खे अशरीरी आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, पंहिंजे पाण खे स्वच्छ रखो। तव्हां शिव बाबा जो ठहिया आहियो न, उहो तव्हांखे स्वच्छ ठाहे थो, छो जो उहो ख़ुदि ई सदैव स्वच्छ आहे। त पाण खे बि छा थो ठाहे? स्वच्छ। विकारनि खे पंहिंजी आत्मा में कढी छॾिणो खपे। पंहिंजी आत्मा हिकदमि विकारनि खां मुक्त हुजे। तव्हांजो नाम ई आहे शिव शक्ति। तव्हांखे सर्वशक्तिवान खां शक्ति थी मिले, त सुठी तरीक़े सां हुन सां योग लॻाइणो आहे। बाप चवंदा आहिनि निरंतर यादि करणु मासी जो घर थोरी आहे। भोजन जॾहिं खाईंदा आहियो हुन समय बि कोशिशि करो बाप जी यादि में रही करे भोजन खायो। ॾाढी कोशिशि कंदा बि आहिनि कि भॻवान खे यादि करे भोजन खायूं, परंतु जेसिताईं उहो प्यार न हूंदो तेसिताईं उहो यादि बि कीअं रहंदी। घड़ी घड़ी फालतू ॻाल्हियुनि में ध्यानु ॾींदा आहियो। हिन करे बाबा चए थो घड़ी घड़ी अभ्यास करो। मन चईंदा आहिनि न, मन भॼे थो, परंतु मन खे जॾहिं परमात्मा जी पहचान मिलंदी, मन परमात्मा जे हुन प्यार खे महसूस कंदो, तॾहिं त मन ॿियो काॾे न भॼंदो न। भई अगरि कहिड़ी चीज सुठी लॻंदी आहे, मन खे जची वेंदी आहे, त उहो घड़ी घड़ी उनखे उन संबंध उन चीज जी यादि ईंदी अथसि। त ईअं ई जेसिताईं मन खे परमात्मा जो यथार्थ परिचय न मिलंदो तेसिताईं मन परमात्मा में कीअं लॻंदो। परमात्मा किथे रहंदो आहे, हुनजो रूप छा आहे, उहो कॾहिं दुनिया में ईंदो आहे, छा कंदो आहे, मुंहिंजो हुन सां छा संबंध अथसि। त हाणे बाबा घड़ी घड़ी पाण खे चवनि था कि पंहिंजे आत्मा में जेको मन आहे हुनखे सुठी रीति सम्झानी ॾियो।
कि मां मुंहिंजी आत्मा जो हुन परमात्मा सां छा संबंध आहे, उहो परमात्मा कॾहिं सृष्टि ते ईंदो आहे, काथे रहंदो आहे, हिन सृष्टि ते अची करे छा कंदो आहे, त घड़ी घड़ी हुनखे पंहिंजे पाण ई यादि ईंदी। ॾिसो जंहिं चीज़ में फ़ाइदो ॾेखारे में ॾींदो आहे त मन घड़ी घड़ी हुन ॻाल्हि खे यादि कंदो आहे न। त ईअं ई जॾहिं पाण भॻवान सां हुनखे छा प्राप्ति थी थिए, उहो हुनखे सम्झाईंदासीं त घड़ी घड़ी मन कंहिंखे यादि कंदो, बाप खे। भक्ति मार्ग में भी बुद्धि हेॾे होॾे भटकदी रहंदी आहे, भल कंदा पूजा पाठ आहियूं लेकिन सॼो समय मन हेॾे होॾे भटकदो रहंदो आहे, छो जो हुनखे हुन पूजा पाठ ऐं हुन भॻवान जो यथार्थ परिचय कोन अथसि कि मां इहे सभु छो थी करां, हिन सां मूंखे छा फ़ाइदो आहे। बसि कमु लाइण लाइ कंदा आहियूं कि बसि करिणो आहे, न त कुझु बुरो न थी वञे, हिन रीति कंदा आहियूं। लेकिन पाण अगरि भक्ति आदि पाठ आदि बि करो, हिन रीति करो कि हिन सां मुंहिंजी आत्मा में शक्ति मिलंदी, मुंहिंजो बाप मुंहिंजी आत्मा में शक्ति भरंदो, परमात्मा बाप जेको ॻाल्हियूं चए थी उहो मां पढ़ां थी, त पाण ई मन हुन में लॻंदो। बाबा चए थो कि निरंतर यादि करण जी कोशिश करणी आहे, कंहिंजे बि नाम रूप में न फसणो आहे, पंहिंजे पाण खे अशरीरी आत्मा सम्झण जो अभ्यास करो। ॾिसो सतयुग में पाण खे इहो ज्ञान रहंदो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो इहो पुराणो शरीर आहे, हाणे मूंखे इहो पुराणो शरीर छॾिणो आहे, मूंखे नयो शरीर वठिणो आहे। साक्षात्कार थी वेंदो आहे न आत्मा खे कि हुते ईअं साक्षात्कार शरीर छॾण खां पहिरियों ई पाण खे पतो लॻी वेंदो आहे कि हाणे मां मुंहिंजो इहो शरीर पुराणो थी वियो आहे, हाणे मूंखे इहो छॾे करे वापसि नए शरीर वठण लाइ गर्भ में वञिणो आहे। ॾिसो सभिनि जी आयु हुते पूरी थी वेंदी आहे, तॾहिं ई आत्मा शरीर छोड़दी आहे। जीअं ई कोई मरण वारो हूंदो आहे त चईंदो आहे न कि हाणे मूंखे लॻे थो कि मां मरण वारो आहे, रही न सघंदो आहे। लेकिन हिते जॾहिं ईअं चईंदा आहियूं त माण्हू ड्रिजदा आहिनि कि छा त बाबा चवनि था ॾिसो सत्संग में त पहिरियों खां ई सभिनि खे पतो पइजी वेंदो आहे, लेकिन हुते कोई ड्रिजण जी ॻाल्हि न हूंदी आहे, छो जो हुते पतो हूंदो आहे न आत्मा खे कि मूंखे वञी करे नयो शरीर वठिणो आहे। लेकिन हिते कोई हीअं चए कि हाणे मां रही न सघंदो आहे, मां हाणे मूंखे पतो आहे मां हाणे मरण वारो आहे, त बाबा चवनि था हिते भय छो लॻंदो आहे, छो जो इहे हिते इहो अज्ञानता आहे न कि आत्मा आहे, हिकु शरीर छॾे करे ॿियो त वठंदी सही न, केसि ताईं हुन ॿुढे शरीर में रहंदी, आख़िर त आत्मा ॿुढे शरीर में रहंदी त दुख भोगदी न। हिन करे पाण खे हिते आत्मा जो ज्ञान न हूंदो आहे, हिन करे दुख थींदो आहे कि भई इहे शरीर छॾे करे हली वेंदो, काॾे वेंदो, छा थींदो। पर बाबा चवनि था हिकु आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे, हिन में ड्रिजण जी कोई ॻाल्हि कोन्हे। शरीर वॾो थी वेंदो त हिनखे छॾिणो ई पवंदो न, सत्युग में त शरीर वॾो थी वेंदो आहे त पंहिंजे टाइम सां ख़ुशी ख़ुशी, छो जी स्मृति रहंदी आहे न आत्मा खे कि हाणे त मां वञी करे नंढो ॿार जो शरीर वठंदमि, पोइ केॾो मूंखे सभु केॾो प्यार कंदा, मां सभु चीजूं खाई सघंदमि। बुढ़ापे में त कुझु खाई आदि बि न सघंदा आहियूं, काॾे ज्यादा घुमण आदि बि न वञी सघंदा आहियूं। त इहे ॻाल्हियूं पंहिंजे पाण खे सम्झायो त इहो जेको मरण जो डपु आत्मा खे आहे न, इहे ख़तमु थी वेंदो आहे। आत्मा जो ज्ञान हुजे त जीवन में सुख शांति अचे, तॾहिं त सत्युग में सुख शांति हुई, छो जी हुते आत्मा जो ज्ञान हुयो। हुते बाबा चवनि था मूंखे कोई यादि ई न कंदो आहे भॻवान खे, छो जी हुते आत्मा खे सुख शांति संपत्ति सभु हुयो, त हिन करे मूंखे यादि ई न कंदा हुया। हिते त मनुष्य खे केॾो दुख आहे न, हिन करे घड़ी घड़ी मूंखे यादि कंदा आहिनि। शरीर बि पुराणो थी वियो अथव, हाणे त हिन शरीर खां बिल्कुलु नफ़रत अचणी खपे। बसि तव्हांजो शरीर केतिरो बि ख़ूबसूरत आहे, सुंदर आहे, तंदुरुस्त आहे, लेकिन आहे त कारो ई न, विकारनि जो पैदा थियल शरीर कारो ई त हूंदो आहे। तव्हांजी आत्मा बि कारी अथव त तव्हांजो शरीर बि कारा अथव। इहा बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हि आहे। हीअं न तव्हांजो शरीर गोरो अथव त तव्हां ॾाढा सुंदर आहियो, न, असल में विकारनि सां पैदा थियल आहे, इन करे कारो आहे शरीर। कोई सभिनि जा हीअं ॾेखाइण में कारा ईअं न आहिनि,
लेकिन ॾिसो शरीर बि जेको पैदा थींदो आहे, जेको शरीर हूंदो आहे, उहो बि हवा पाणी जे हिसाब सां हूंदो आहे। जीअं ज्यादा जाते ठंड हुजे हुते सफ़ेद मनुष्य हूंदा आहिनि, लेकिन बाबा कंहिं हिसाब सां कारो थो चए, छो जे विकार सां पैदा थी वेंदो आहे न, आत्मा बि विकारी त शरीर बि विकार जी पैदाइश, हिन करे ॿई कारा आहिनि। हाणे तव्हां कारी आत्माउनि खे मूंसां गॾु योग लॻाइणो अथव, तॾहिं ई तव्हां गौरा थी वेंदव। न ॾिसो दुनिया में त कारा गोरा शक्ल ते ई हलंदा आहिनि। कोई बिगड़ ॾिसी सगाई कंदो आहे त पोइ जॾहिं शक्ल ॾिसंदो आहे त चईंदो असांखे त अहिड़ी कारी न खपे। पोइ झगड़ो आदि थी वेंदो आहे कि पैसनि खे छा कंदासीं, असांखे त सुंदर खपे। हाणे बाबा चवनि था ॾिसो तव्हांजो इहो शरीर पुराणो थी वियो अथव न, हिन करे हिन शरीरनि में मोह न रखो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। इहे त विकारी संबंध आहे न। दुनियावी ॻाल्हियुनि खां बाबा जी ॻाल्हियूं केॾी न्यारियूं आहिनि। काथे त पूरी दुनिया में माण्हू शरीरनि जे पुठियां केॾा फसियल आहिनि न, नाम रूप जे मथां। हिते बाबा पाण खे आत्मिक ज्ञान ॾेई करे केॾी सारी दुनियावी ॻाल्हियुनि सां, दुख भरी ॻाल्हियुनि सां दूर था करनि। हाणे तव्हां कारी आत्माउनि जी सगाई कंहिंसां थी आहे? परमात्मा गोरे सां। गोरो मुसाफ़िर आहे न, हुन सां तव्हांजी सगाई थी अथव। तव्हां ॼाणंदा आहियो हिन दुनिया में सभी आत्मायूं कारियूं कारियूं आहिनि। गोरे सां संबंध जोड़ो त तव्हां सभिनि जी आत्मायूं छा थी वेंदियूं? गोरी गोरी थी वेंदियूं। हिकु मुसाफ़िर परमात्मा सैकड़ो हज़ारनि खे हसीन थो ठाहे। कारी आत्माउनि खे गोरो ठाहिण जो कमु कंहिंजो आहे? बाप जो। बाबा चए थो अगरि गोरो ठहिणो अथव त मूंसां गॾु योग ॾाढो सुठो खपे। योग अर्थात परमात्मा खे यादि, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा जी यादि ॾाढी सुठी खपे। कारो अगरि कारा ई रहिजी वेंदव त पोइ अंत में सजा खाइणो पवंदो। हाणे अगरि तव्हांखे गोरो थियणो अथव त ॿ उपाय आहिनि। हिकु त हाणे मूंखे यादि करे गोरो ठहो, ॿियो न त अंत में तव्हांखे सजा खाई करे गोरो ठहिणो पवंदो। गोरी आत्मायूं ई परम धाम में वञी सघंदियूं आहिनि। हिन करे तव्हांजी मर्ज़ी अथव, हाणे मूंखे यादि करे गोरो ठहो या अंत में सजा खाई करे गोरो ठहो। बाबा चवनि था सजा खाई करे गोरो ठहींदव त पोइ सतयुग में पद बि घटि मिलंदो। योग अग्नि सां पंहिंजी आत्मा जी खाध खे भस्म करणो। बाबा रूप बि आहे त बसंत बि आहे। तव्हां ॿार बि जेतिरा रूप अर्थात बाबा जो रूप निराकार, बाबा में ज्ञान बि आहे। तव्हां ॿार बि जेतिरो रूप ठाहींदा वेंदव अर्थात पंहिंजी आत्मिक स्थिति में स्थित थींदा वेंदव, ओतिरो तव्हां में ज्ञान जी धारणा ज़्यादा थींदी। पहिरियों आत्मा खे पवित्र ठाहिणो आहे। योग चइण, परंतु योग अक्षर ॾाढो वॾो न आहे, मुश्किल न आहे। योग अक्षर ॾाढो वॾो न आहे, मुश्किल न आहे। योग त ॾाढो सहज, हिन जो अर्थ आहे कंहिंजी बि यादि। ॾिसो तव्हांखे अगरि कंहिंजी संबंधी जी यादि थी अचे, हिन जो मतिलबु तव्हांजो योग हुन संबंधी सां लॻल आहे। तव्हांखे अगरि कोई चीज थी यादि अचे खाइण जी त तव्हांजो योग हुन चीज सां लॻल आहे। ईअं ई पाण खे पंहिंजो योग यादि कंहिंसां लॻाइणी आहे? बाप सां। त केॾा फ़ाइदा आहिनि न, बाप खे यादि करण सां पाण आत्मायूं गोरी थी वेंदासीं, विकारनि खां मुक्त थी वेंदासीं, जन्म जन्मांतर जे पापनि खां मुक्त थी वेंदासीं। योग बिना न आत्मा पावन थी सघंदी आहे, न हीअ भारत पावन थी सघंदो आहे। अहंकार कहिड़ी बि ॻाल्हि में न अचिणो खपे। तव्हांखे त बसि बाप खे यादि करे विक्रम जो बोझो उतारणो अथव न। बाबा ॾिसो चए थो मुंहिंजी त महिमा ॾाढी आहे, मुंहिंजा केतिरा सुठा सुठा ऐं केॾा सारा मंदिर आदि ठाता अथनि। मुंहिंजे नाम ते अलॻि अलॻि नाम ते अलॻि अलॻि मंदिर ठाता अथनि। तव्हां ॼाणंदा आहियो सोमनाथ मंदिर कीअं ऐं कॾहिं ठाही? सोमनाथ मंदिर सूर्यवंशी घराननि वारो ठाहियो। कॾहिं? द्वापर युग में। जॾहिं सूर्यवंशी घराने जी आत्मायूं जॾहिं द्वापर युग में आयूं त विकारनि जी वश दुखी थी वयूं त हुननि भॻवान खे
लिंग जे रूप में ठाहे करे उनखे यादि कई। सूर्यवंशी घराननि खे त ॾाढो धन हुयो न, हिन करे भॻवान जो लिंग बि हुननि सोने जो ठातो हुयो। हिन करे सोमनाथ मंदिर सूर्यवंशी घराननि ठातो अथनि। मंदिर बि आहिनि ॾाढा, लेकिन नंबरवार। कोई त ॾाढो सुठो मंदिर आहे, कोई घटि। सोमनाथ खां पोइ ई लक्ष्मी नारायण जो मंदिर ठहियो, पोइ जगदम्बा जा मंदिर ठहिया। मनुष्य थोड़ी ॼाणदा आहिनि कि सोमनाथ जो मंदिर कीअं ठाहे। हाणे बाबा चए थो कि मां निराकार आहियां न, निराकार जी पूजा कीअं करनि, हिन करे निराकार जो लिंग रूप ठाहे करे पूजा आदि कंदा आहिनि। ॾिसो बाप जो केॾो रिगार्ड रखिणो खपे न। अहिड़ी पतित दुनिया में अची करे पाण आत्माउनि खे पावन ठाहे थो, त परमात्मा जो केॾो रिगार्ड हुजणो खपे। बिगर परमात्मा, सिवाय परमात्मा हिन दुनिया खे दुख सां कोई बि न छुड़ाए सघंदो आहे, सिवाय हिकु निराकार परमात्मा जे। तॾहिं त परमात्मा खे सभु यादि कंदा आहिनि। कालनि जो काल, महाकाल चइबो आहे न भॻवान खे। छो जी जेसि ताईं दुनिया जो काल न ईंदो, तेसि ताईं दुख जी दुनिया कीअं ख़तमु थींदी। ऐं दुख जी दुनिया ख़तमु न थींदी त सुख जी दुनिया कीअं ईंदी। हिन करे परमात्मा बाप सृष्टि जे अंत में ई ईंदो आहे, विच में छो न ईंदो आहे। जॾहिं हुनजो नाम ई अथसि कालनि जो काल, त अगरि विच में अची वञे त दुनिया खे ख़तमु थियणो पवंदो। पोइ चक्कर कीअं पूरो थी वेंदो। अगरि सतयुग खां पोइ अचे दुनिया ख़तमु करे छॾे, पोइ त्रेता युग न ईंदो, पोइ त वापसि खां सतयुग ईंदो। पूरो चक्कर त पूरो थियो ई न। त्रेता खां अंत में बि न अची सघंदो आहे, द्वापर जे अंत में बि न अची सघंदो आहे। जॾहिं दुनिया खे ख़तमु करण जो समय हूंदो आहे, तॾहिं ई भॻवानु सृष्टि ते ईंदो आहे। छो जी हुनजी जेकी महिमा पाण ई ॻाईंदा आहियूं न, कि तूं कालनि जो काल आहे, महाकाल आहे, मुक्तेश्वर आहे, सभिनि खे दुखनि जो सां छुड़ाइण वारो आहे। त जॾहिं दुख जी दुनिया थिए, जॾहिं सभिनि आत्माउनि जे काल जो समय अचे, तॾहिं त उहो महाकाल धरती ते ईंदो आहे न, ऐं पंहिंजो कमु करे पाण सभिनि खे वापसि पंहिंजे घर वठी वेंदो आहे। पोइ पाण सभी आत्माऊं वापसि खां पंहिंजे पंहिंजे समय ते सतयुगी नई दुनिया में ईंदा आहियूं, जंहिं दुनिया में सुख, शांति, पवित्रता सभु हूंदी। त बाबा चए थो ॾिसो, कॾहिं बि कंहिंजे नाम रूप में न फसणो खपे। बेहद जो बाप निराकार आहियो, तव्हां बि निराकार आहियो, त शरीरनि में तव्हांजो छो मोह फसियल अथव। जॾहिं पतो अथव शरीर त विनाशी आहे, विनाशी चीज सां मोह रखण सां छा थींदो आहे, दुख ई थींदो आहे न। हिन करे विनाशी चीज सां मोह न रखो, हमेशह अविनाशी आत्मा सां मोह रखो कि आत्मा मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो बाप परमात्मा आहे। हीअं अगरि पंहिंजे पाण खे अभ्यास करे ठाहींदव पक्को, त तव्हांजे जीवन में दुख शांति जो नामो निशान न रहंदो। बाबा चवनि था ॾिसो, हाणे तव्हांखे वाणी खां परे वञिणो अथव न, हिन करे मुख सां राम राम बि न चइबो। इहो बि देह अभिमान आहे। अगरि मुख सां राम राम चयो त इहो बि देह अभिमान आहे। हिन करे बाबा जी यादि में रही करे सर्व कर्म करो। बाबा जी यादि में खे स्वरूप में लायो। बाप जी यादि में पंहिंजो बुद्धि जो योग बाप सां लॻायो, तॾहिं तव्हांजी आत्मा पवित्र थी वेंदी। ऐं तव्हांखे पोइ 2 ताज मिली वेंदा। हिकु त पवित्रता जो होली ताज, लाइट जो ताज, ॿियो रतन चढ़ित ताज मिलंदो। कॾहिं मिलंदो, सतयुगी नई दुनिया में। हाणे पाण तयार थियूं था। यादि सां ई त विक्रम विनाश थींदा न। धर्मराज जा डंडा न खाइणा अथव त बाप खे यादि करो, ख़ुशी बि थींदी न। अॼु बाबा चवनि था कॾहिं बि आवाज़ सां न हसणो, खिलणो खपे। ॾिसो लक्ष्मी नारायण जो केतिरो हर्षित मुख सुठो हूंदो आहे न। हर्षित मुख रहणो, हसणनि, बाबा चवंदा आहिनि हर्षित मुख रहण ऐं हसिया बि करणु, इहे 2 अलॻि चीज़ूं आहिनि। हर्षित मुख रहण सां गुप्त ख़ुशी रहंदी आहे, ऐं आवाज़ सां अगरि हसूं था त इहा बुरी ॻाल्हि आहे। हर्षित रहणु सुठो आहे, खिलखिलाहट करणु, आवाज़ सां हसणु, इहे बि हिकु विकार आहे। हिन करे जॾहिं बि तव्हां अगरि ख़ुशी पंहिंजी ॾेखारिणी अथव ॿियनि खे,
त हर्षित मुख रहो, ज्यादा मुंह से आवाज सां न हंसो। ॾिसो पाण कहिड़ी दुनिया में वञण वारा आहियूं, त ओड़ी दुनिया में वञण जे लाइ पंहिंजी हर आदत पाण खे सुधारणी पवंदी। ख़ुशी जो चहिरो हुजणो खपे, बाप समान थियणो आहे न पाण खे। महिमा सॼी हुन निराकार परमात्मा जी अथसि। हुनखे त पूरी दुनिया यादि थी करे न, अलॻि अलॻि नाम सां। रूप त निराकार ई आहे। बाबा चए थो मां तव्हांखे हाणे विक्रमाजीत ठाहिणु आयो आहियां। मुंहिंजी यादि सां त सभी आत्मायूं विक्रमाजीत ठही वेंदव। ॾाढी सहज ॻाल्हि आहे न। बसि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो ऐं हिन पूरे सृष्टि चक्कर खे यादि करो। कीअं ये सृष्टि 4 युगनि में चक्कर काटे हाणे पंहिंजे 5 युग में आई आहे, संगम युग में। हिन संगम युग में कलयुगी दुनिया परिवर्तन थी करे सतयुगी दुनिया थी ठहे। त एॾे वॾे कार्य जे लाइ दुनिया में कंहिंखे अचिणो पवंदो आहे? भॻवान खे। भॻवान केरु हूंदो आहे? जेके शरीर न हुजे, जेको कॾहिं गर्भ में न अचे, जेको जनम मरण खां परे आहे, जेको सभिनि जे लाइ सुठो सोचे, सभिनि जी सदगति करे। पाण हीअं बि न चई सघंदा आहियूं कि माण्हू सभु वॾा वॾा संत या वॾा वॾा माण्हू सभिनि जे लाइ सुठो न सोचंदा आहिनि। उहो बि सोचंदा आहिनि, लेकिन पहिरियों त हुननि जो ख़ुदि जो धर्म हूंदो न। पहिरियों त जो हुननि जो ख़ुदि जा परिवार जा माण्हू हूंदा, हुननि जे लाइ भलो कंदो न। लेकिन भॻवान सर्व जो सदगति दाता कीअं हिसाब सां आहे कि उहो सभिनि ते हिकु जहिड़ी ऐं हिकु ई समय ते सभिनि जी सदगति कंदो आहे। हिकु ई समय ते विश्व जी सर्व आत्माउनि ते दया कंदो आहे। हिकु ई समय सभिनि खे ज्ञान शक्तियूं गुण ॾींदो आहे। हाणे वठण वारा वठनि, उहो हुनजी मर्ज़ी आहे। हिन करे भॻवान खे भॻवान चईंदा आहियूं। ऐं हिकु उहो ई आहे जो हिन दुनिया खे हाणे दुखनि खां छुड़ाए करे सुख जी दुनिया स्थापन करे सघंदो आहे। ऐं हुन जो ई समय हिन सृष्टि ते अचण जो समय इहो ई अथसि। हिन सृष्टि ते हिन समय अची करे भॻवान पाण सां होली खेॾंदो आहे। हाणे बाबा पाण खे ॿुधाइनि था होली जो मतिलबु छा हूंदो आहे। ॾिसो संगम युग ते परमात्मा पाण सभिनि जी पहिरियों आत्मिक ज्योति जगाईंदो आहे। जेकी जेकी आत्मायूं पंहिंजी आत्मिक ज्योति जगाए वे छॾंदियूं आहिनि, परमात्मा खे यादि करणु लॻी वेंदियूं आहिनि, त परमात्मा जी यादि सां उन्हनि जी आत्मा में जेको बि पुराणी ॻाल्हियूं, पुराणा स्वभाव संस्कार, जो बि कुझु अथनि पुराणो, आसुरी स्वभाव संस्कार, विकार आदि सभु कुझु भस्म थी वेंदो अथनि, सभु कुझु ख़तमु थी वेंदो अथनि। आत्मा हिकदमि शुद्ध साफ़ थी वेंदी आहे। पोइ आत्मा जॾहिं परमात्मा खे यादि कंदी आहे, ॿियो हुनजे ज्ञान ॿुधंदी आहे, त हुन ज्ञान सां परमात्मा जी शक्तियुनि ऐं गुणनि सां आत्मा रंगजी वेंदी आहे। अर्थात आत्मा में सुठा स्वभाव संस्कार अची वेंदा अथसि। आत्मा पवित्र थी वेंदी आहे ऐं उहो ई पवित्र आत्मा सभिनि सां मिलनसार करे, सभिनि सां हिकु जहिड़ो व्यवहार सुख शांति सां रहंदी आहे, सभिनि सां मिठो ॻाल्हाईंदी आहे। त इहो ई मिठो ॻाल्हाइण हिकु तरीक़े सां सभिनि जो मुख मिठो करण लाइ उहो थी वियो। बाबा चवनि था हुन खां पोइ जेकी आत्मा ईअं मिठियूं थी वेंदियूं आहिनि, रंगजी वेंदियूं आहिनि, उहो ई आत्माएं सतयुग में वञी करे देवी देवताउनि जो पाठ ॿुधाईंदियूं। त असली में होली जो मतिलबु इहो आहे कि परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मिक रूपी ज्योति जगायो, पंहिंजा पुराणा सभु कुझु ॻाल्हियूं, विकार, बुरायूं सभु भस्म करो। परमात्मा जेको नई नई ॻाल्हियूं ॿुधाए थो, हुन सभिनि नई ॻाल्हियुनि सां, ज्ञान सां, गुणनि सां, शक्तियुनि सां पंहिंजी आत्मा खे श्रृंगारो। पोइ तव्हांजी हिन सुठे कर्मनि खे ॾिसी करे ॿिया माण्हू बि कुझु सिखंदा। इहे ई ॿियनि जे मथां पिचकारी हलाइण थी वियो। माण्हू पिचकारी हलाईंदा आहिनि न, हिन जो अर्थ परमात्मा बाप चईंदा आहिनि तव्हांजे सुठे थियण सां, तव्हां जॾहिं मूंखे यादि करे रंगजी वेंदव ज्ञान शक्तियुनि ऐं गुणनि सां, त तव्हां सां जॾहिं ॿिया माण्हू सिखंदा, इहो ई ॿियनि खे बि रंग लॻाइण थी वियो।
त हिन रीति मां तव्हांखे चयो हुयो होली मल्हायो, परंतु अॼुकल्ह त माण्हू होली जे ॾींहुं हिक ॿिए खे कलर आदि लॻाईंदा आहिनि, अलाए छा छा लकड़ियूं आदि गोबर आदि जलाईंदा आहिनि। इन जलाइण सां कुझु बि न थींदो। असली में त पंहिंजी पुराणियूं बीती ॻाल्हियुनि खे, पुराणे स्वभाव संस्कार खे, विकारनि खे जलायो। इन रीति होली मल्हायो, परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे रंगो। हिक ॿिए खे कलर लॻाइण सां छा थींदो? आत्मा खे रंग लॻायो, आत्मा में उहो सर्वशक्ति गुण धारण करो, जंहिंसां ॿिया माण्हू बि तव्हां सां कुझु सिखनि। सभिनि सां मिठो ॻाल्हायो, इहो ई मिठाई खाराइण थियो। सभिनि सां संस्कार मिलाए करे हलो, ख़ुशी ख़ुशी हलो, इहे ई सची सची होली मल्हाइण थी। अच्छा मीठे मीठे सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा जी यादि, बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे करन करावन हार जी स्मृति द्वारा सदा बेफिक्र बादशाह रहण वारा निश्चय बुद्धि निश्चिंत ठहो। ब्रह्मण जीवन अर्थात बेफिक्र जीवन, बेफिक्र बादशाह। छो जी हाणे पाण जेको ज्ञान था ॿुधूं उहो शिव बाबा ब्रह्मा मुख द्वारा ॿुधाए थी न, त पाण हुन ज्ञान खे ॿुधी करे हुन अनुसार हलूं था त पाण केरु थियासीं? ब्रह्मण। जीअं ब्रह्मा बाप सदा बेफिक्र बादशाह रहंदा हुया, इहो ई गीत ॻाईंदा हुयो। जेको बि मूंखे पाइणो हुयो उहो पाए छॾियो, बाक़ी कमु छा रहियो? जेको बि परमात्मा जो कार्य हले थो हुन में मददगार थियणो, इहो ई कमु आहे न, बाक़ी त कुझु आहे न। आत्मा खे जेको पंहिंजे पीउ जे मिलण जे लाइ इंतज़ारु हुयो उहो मिली वियो। हाणे परमात्मा जे कार्य में पाण आत्माउनि खे मददगार ठहिणो आहे। इन में बि पाण इहे ई स्मृति रखूं कि करन करावन हार कराए थो ऐं अॻियां बि कराईंदो रहंदो। सदा स्मृति रहे बाप करन करावन हार ठही करे असां द्वारा कराए थो। त इहो ई छा थियो? बेफिक्र थियणु थियो। निश्चय आहे कि कार्य त थियल ई आहे, उहो ई पूरो पहिरों बि थियो हुयो, हाणे बि थी ई वेंदो, थियल ई आहे। इन करे ई निश्चय बुद्धि निश्चिंत बेफिक्र रहो। अर्थात जेको बि तव्हां जीवन में कर्म करो था हुन में सदैव बाप जी स्मृति में रही करे करो, बाबा सां गॾु करो। त जीअं बाबा आहे पंहिंजो पीउ, त पंहिंजो पीउ खे पाण सभु कुझु कमु ॾेई छॾियो, हुनखे चई छॾियो, त उहो ई पाण सां कमु कराईंदो आहे। ऐं जॾहिं भॻवान खे पाण पंहिंजे पीउ खे चई छॾियो त ॻाल्हि थी ई वई न। निश्चय बुद्धि जेतिरो थींदो, निश्चिंत जेतिरो थी वेंदो, बेफिक्र बादशाह थी वेंदो। इहे स्थिति पंहिंजी कॾहिं ईंदी? जॾहिं पाण खे बाप जे मथां निश्चय हूंदो कि बाप खे चई छॾियो मतिलबु कमु थी वियो, तॾहिं पाण खे निश्चय बुद्धि बेफिक्र बादशाह निश्चिंत वारी स्थिति पाण अनुभव करे सघंदासीं। स्लोगन आहे पंहिंजी सर्व कमज़ोरियुनि खे किनारो करणो आहे। त अगरि सर्व कमज़ोरियुनि खे किनारो करणो अथव त पाण खे छा धारण करणो पवंदो? बेहद जी वैराग्य वृत्ति, अर्थात सभिनि मां मोह आदि कढी छॾो। जॾहिं इहा स्थिति थी वेंदी त पंहिंजी सभु कमज़ोरियूं बि ख़तमु थी वेंदियूं। छा